बहरहाल से हुकूमत तैयारियों करे वरतियूं आहिनि, वो मिनी बजट आणे थी ऐं मुख़्तलिफ़ मामलनि ते जेको आहे सो गौर विचार जारी आहे। ज़रई टैक्स थी वियो या मुख़्तलिफ़ जेके शोबा आहिनि उन्हनि में टैक्स लॻाइनि था या अॻुवाट जेके लॻल आहिनि उन में वाध जूं जेके तजवीज़ूं आहिनि उन्हनि ते गौर थी रहियो आहे ऐं अल्टीमेटली गवर्नमेंट इहो ई कंदी, उन वटि ॿियो को ऑप्शन कोन्हे। इहे समूरा क़दम खणण खां पोइ बि तव्हां सम्झो था त पाकिस्तान जी जेका मईशत आहे उहा मुस्तहकम थी वेंदी ऐं आम माण्हू जेको अॻुवाट ई पाण ॾिसूं था त महांगाई जी चकीअ में पिसजी रहियो आहे, ॿिनि वेलनि जी मानी जे लाइ परेशान आहे, उन जी ज़िंदगीअ ते कहिड़ो असरु पवंदो? ना मां सम्झो थो भाॼान, मां इन करे पहिरीं चयो न त इमरान खान वारी गवर्नमेंट बि केतिरा उपा वरिता, केतिरी चेंजिंग आणियूं। असद उमर हुयो, असद उमर खे हटाया, पीछे खां पीछे शौकत तरीन फलाणा फलाणा सभु आईएमएफ जे चवण ते थियो न, सभु शयूं कयूं, पोइ बि न आहे छो जो ही झंडा ॿियो आहे। मां सम्झा थो त सिर्फ़ु हिकिड़ो आहे त जेकॾहिं पाण में वेही कनि त बाबा असां हुकूमत छॾूं पिया, आईएमएफ खे चवनि त बाबा जेको वणे अचे उहो करे, जेको वणे करे, असां नथा कयूं। ॾिसजो त सुभाणे सभु मसला हल थी वेंदा। हिते सभु शयूं आहिनि, असांजी पघार घटि आहे, महांगाई न आहे, मां महांगाई में बि सहमत न आहियां। सभ खां सस्तो मुल्क आहे, बांग्लादेश खां बि वधीक सस्तो मुल्क पाकिस्तान आहे, हिंदुस्तान खां बि सस्तो, अफगानिस्तान खां बि सस्तो आहे, पर हिते असांजी जेका पघार आहे, जेका इनकम आहे हू तमामु घटि आहे, अधु बि न आहे। माना जेतिरी असांजी पघार आहे हिन में अॼुकल्ह हिन खां डबल थियणु घुरिजे। हाणे सूरत हाल इहा आहे त बांग्लादेश जो जेको टको आहे असांखां वधीक 300 माना हू वधीक आहे। अफगानिस्तान जेको जंहिंजी असां वेड़ पिया विढ़ूं, जंग पिया विढ़ूं, हुननि जो माना केतिरो आहे असां रुपयो वधीक आहे। असांखे रियल पोज़ीशन में आणो पवंदो ऐं हुन खां पोइ सभु पाण में, जीअं अवां पहिरीं ॻाल्हि कई न, त पाण में वेही हिकिड़ो फार्मूलो ठाहिणो पवंदो त बाबा जेको करिणो आहे बिल्कुलु एहतिजाज करे, अपोजिशन इन जो हक़ आहे, मुखालिफ़ दूर अचे, जेको करिणो आहे करे, पर इकोनॉमिक पॉलिसी जेका आहे इकोनॉमीअ ते हू सभु खां असां सां गॾु वेही पाण में को जॉइंटली फार्मूलो ठाहिणु घुरिजे। असां चवंदा आहियूं असांजा दुश्मन अमेरिका, मां सम्झा थो त पाकिस्तान जा दुश्मन हू आहिनि जेका असांखे दोस्त असां चऊं था उन्हनि खे। पोइ हिते मिड ईस्ट जा 3-4 मुल्क ते सिधो सौ पाकिस्तान जा दुश्मन न आहिनि त मुखालिफ़ आहिनि, इकोनॉमिकली मुखालिफ़ आहिनि, हू नथा चाहिनि त पाकिस्तान तरक़ी करे। कराची में जेका रथो चाढ़ थियो पोइ ख़बर पई न इंटरनेशनली, हुनमें केरु इन्वॉल्व हुयो, को अमेरिका या अफगानिस्तान फलाणा फलाणा थोरी हुया, सभु गॾु वारा हुया, जेका असांजा मुस्लिम भाइर आहिनि उहे ई हुया। हाणे जेका ख़ैबर पख्तूनख्वा ते हले पियो केरु आहे, अफगानिस्तान आहे, अफगानिस्तान केरु आहे, असांजो पाड़ोसी मुल्क, असांजो मुस्लिम भाउ, असांजो अलाए कहिड़ो असां हुनजे लाइ हीरो हुननि खे ठाहिण लाइ कोशिशि था कयूं। असांखे रियालिटी में अॻिते वधणु घुरिजे कि असांजो दोस्त केरु आहे, मूंखां दुश्मन केरु आहे, तॾहिं असां निकिरी सघूं था अहिड़े मसइलनि में। बाक़ी ते या IMF स्टेट बैंक असां छो नथा ॿुधायूं मीडिया वारा अवाम खे ते स्टेट बैंक असांजो न आहे भाईजान, न आहे। गुज़िरियल इमरान खान दौर में हिकिड़ी लेजिस्लेशन थियल आहे, पई आहे असैम्बलीअ में, सभु मंज़ूर थियल आहे। उन वसीले डॉक्टर बाकर रज़ा खे केतिरो माना जेको स्टेट बैंक पॉलिसी ठाहींदो, कंहिं बि पार्लियामेंट खे असां चवंदा न पार्लियामेंट सभ खां वधीक आहे, बिल्कुलु आहे, पर स्टेट बैंक वारे मामले में न आहे भाईजान। स्टेट बैंक जेको पॉलिसी आणींदो, जेको पॉलिसी ठाहींदो, हुन ते अमल करिणो ई करिणो आहे। लेजिस्लेशन थियल आहे इमरान खान दौर में, असां छो नथा ॿुधायूं कि हाणे स्टेट बैंक बि असांजो न आहे, हू जेको कंदो त बाबा इंट्रस्ट घटि कयो, इंट्रस्ट वधायो। हाणे हफ़्तो खनि पहिरीं जेका 2-3% घटि कई अथनि, वाह वाह जिंदाबाद जिंदाबाद फलाणो, 16%, 13%, 14% हू छो वठी विया? माना इंट्रस्ट में वाधारो थियण जो मतिलबु इनकम न आहे भाई, हुन जो मतिलबु आहे त असांजे कर्ज़े में वाधारो 1000 अरब रुपए जो। 2% जो मतिलबु आहे 20-25 हज़ार अरब रुपया जेका आहे न असां ते मथे चढ़ी विया। असां छो नथा सम्झूं? स्टेट बैंक बि असांजो न आहे, हिनखे आज़ादु करायो, स्टेट बैंक खे आज़ादु करायो। माशी पॉलिसियुनि खे IMF तरफ़ां ते डिक्टेशन ईंदी जेसिताईं असां पाण, जीअं अवां चयो त गॾु न वेंदासीं तेसिताईं ईअं ई थींदो। असांजा वापारी, पाकिस्तान जा वापारी, असां उन्हनि ते छो टेस्ट नथा कयूं? असां उन्हनि खे दब रट था कयूं, जेको इन्वेस्टमेंट करे थो किडनैप थी वञे थो,
कुछ ना कुछ ठही वञे थो त ही सभु ॿारहं माना को एजेंडो न हूंदो। ठीकु आहे, बिल्कुलु हूंदो। मां त सहमत आहियां त बिल्कुलु इंटरनेशनल एजेंडो आहे एंटी पाकिस्तान। ठीकु आहे। इम्तियाज़ फारन साहब, तव्हांजी वॾी महिरबानी।